बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ में भली कार मां आहियां जो मेज़बान इम्तियाज़ अली मस्तोई। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में टे अहम मामलनि ते ॻाल्हि कंदासीं। हिकिड़ो मामिलो आहे काज़ी अहमद वेझो सकरन शुगर मिल भरिसां पुलिस मुक़ाबिलो थियो आहे, जंहिंमें हिकु पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे ऐं उनखां पोइ ॿीहर हिकु मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा कई वई आहे। गुज़िरियल राति देरि सां हीउ वाक़ियो तक़रीबन फजर जे वक़्तु हीउ पेश आयो आहे, जंहिंमें पहिरियां पुलिस एहलकार जेको पहिरीं बि आहे पुलिस जो, उहो उते जॾहिं ॾोहारियुनि जे पोयां पुलिस पहुती हुई त ॾोहारियुनि जी फायरिंग में उहो शहीद थी वियो ऐं कुझु देरि खां पोइ ॿीहर मुक़ाबिलो थियो, जंहिं हिकु ॾोहारी खे मारण जी दावा कई वई आहे पुलिस तरफ़। ॿिए तरफ़ हिकु अफ़सोसनाक वाक़ियो जेको दादू जे कचे वारे इलाइक़े में पेश आयो आहे, जिते शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान ॿिनि भाइरनि सूधो टे माण्हू क़तल थी विया आहिनि। मार्ची वेरनि में ॿ सॻा भाइर ऐं हिकिड़ो हुनजो भाइटियो शामिल आहे। वाक़े खां पोइ छिकताण वारी जेका सूरत हाल आहे उहो इलाइक़े में पैदा थियल आहे। सिंध में क़बाइली दहशतगर्दी जेका आहे उहा रुकजण जो नालो ई न पई वठे। कॾहिं कबीलाई झेड़ा त कॾहिं पाण में हिक ॿिए सां जेके बिरादरियुनि जा झेड़ा आहिनि उनमें केतिरा ई जेके नौजवान आहिनि उहे क़तल थी रहिया आहिनि। हीउ हिकु अफ़सोसनाक वाक़ियो आहे, हिन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं टियों हिकिड़ो वाक़ियो जिते उमरकोट में प्रेस क्लब भरिसां नौजवान आहे, उनखे बेहोशी वारी हालत में उहो हथु थियो ऐं अस्पताल में फ़ौत थी वियो, जंहिंखां पोइ वारसनि केतिरा ई कलाक लाश रखी धरणो हुयो। हीअ टई मामला छा आहिनि हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। दादू मां असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि निज़ाम शेख साहब, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। ऐं उमरकोट मां लजपत माली असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि, उहे असांखे जॉइन कंदा। ऐं काज़ी अहमद मां मुमताज़ जतोई असांखे जॉइन कंदा। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति दादू मां कंदासीं। निज़ाम, जीअं असां सदाईं ॻाल्हि कई आहे त सिंध में कबीलाई दहशतगर्दी जेका आहे, जेके हीअ झेड़ा आहिनि, हाणे झेड़नि खां अॻिते वधी दहशतगर्दी जहिड़ी उन्हनि शक्ल अख़्तियार कई आहे, त रोज़ जी बुनियाद ते किथे न किथे अहिड़ा अफ़सोसनाक वाक़िया थियनि था जिते जेके नौजवान आहिनि उहे क़तल थियनि था। ऐं इहे झेड़ा न रुॻो हिकु ॿिनि क़तलनि ते महदूद हूंदा आहिनि, पर इहे दर्जने क़तल इन्हनि झेड़नि में थी वेंदा आहिनि। पुलिस दावा त कंदी आहे त निजात मेहरान जेको ऑपरेशन जंहिंजो हाणे नालो चेंज कयो वियो आहे नए IG जी तब्दीली खां पोइ, त कबीलाई झेड़नि खे ख़तमु करण जे लाइ बि पुलिस चयो पए त उहे कोशिशि कंदी। छा पियो थिए? ही जेके वाक़िया आहिनि रुकजण जो नालो छो न पिया वठनि? दादू में जहिड़े क़िस्म जा वाक़िया तमामु घटि रिपोर्ट थींदा आहिनि। हीउ वाक़ियो कीअं पेश आयो आहे? घणे वक़्त खां धुरियुनि में तकरार हलंदड़ हो ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा छा आहे? जी बिल्कुल। कबीलाई झेड़ा जेके आहिनि इंसानी जानियूं ज़ाया थियण जा अफ़सोसनाक वाक़िया हर आए ॾींहुं सिंध मां रिपोर्ट थियनि पिया। ही अफ़सोसनाक वाक़ियो दादू जे भरिसां कचो मोंदर जे वारे इलाइक़े में थियो आहे, जिते शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि पुराणी खूनी तकरार तां फायरिंग कई आहे ऐं हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, जंहिंजे नतीजे में ॿिनि सॻनि भाइरनि समेत टे ॼणा मौत जो ख़ाज थी विया, जिन जी अॼु तदफ़ीन कई वई आहे मोंदर जे भरिसां अबाणे ॻोठ में। सॼे ॻोठ में ख़ौफ़ हिरास ऐं ॾहका वारी सूरत हाल आहे ऐं धुरियूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ अञा ताईं मोर्चाबंद बणियल आहिनि, जंहिंजे करे कचे जो तारीख़ी शहर जेको आहे मोंदर उहो मुकमिल तरह बंदि आहे ऐं माण्हुनि में ॾहका वारी सूरत हाल आहे। टे लाशा हिक ई ख़ानदान जा खॼण ते, हिक ई घर मां टे लाशा खॼण ते वारसनि में रोज़ राड़ो मतल हो। हिन वाक़े खे 20 कलाक गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं हिन वाक़े जो अफ़सोसनाक इन अमल जो अञा ताईं FIR दाख़िल न थी सघी आहे, जंहिंजे करे कानूनी जेका कार्रवाई घुर्बल आहे उहा अञा ताईं न थी सघी आहे ऐं गिरफ़्तारियूं अमल में न अची सघियूं आहिनि। जेतोणीकि उते पुलिस 12 खां वधीक पुलिस मोबाइलूं, सभई अहलकार, 2 DSP उते पहुतल आहिनि मोंदर में, पर अञा ताईं का गिरफ़्तारी अमल में इन जे करे न अची सघी आहे जो फ़िरियादी धुर पारां अञा ताईं FIR दाख़िल न कई वई आहे। ऐं पुलिस ज़रियनि जो इहो चवणु आहे त वारसनि खे असां बार बार चयो आहे, पर हू चवंदा असां पाण में सलाह मशवरो करण खां पोइ FIR दाख़िल कराईंदासीं। त ही इंसानी जानियूं जेके ज़ाया थियण जो सिलसिलो आहे, खूनी कबीलाई झेड़ा जेके आहिनि उहे रुकिजी न आहिनि सघिया। हिन वक़्तु जेके ॿ सॻा भाइर ख़ादुम हुसैन शाहाणी, रबनवाज़ शाहाणी क़तल थी विया आहिनि। साणनि गॾु संदन भाइटियो मुज़फ़र शाहाणी उहो बि क़तल थी वियो आहे। त इन क़तल जा जेके तव्हांखे पेरा खणजनि त कुझु सालनि खां इन्हनि ॿिनि धुरियुनि में शेर खान शाहाणी ऐं रिटायर पुलिस जमादार मज़हर शाहाणी धुर में इहो खूनी झेड़ो थियो हुयो, जंहिंमें हिन वक़्त ताईं 8 ॼणा ॿिन्ही धुरियुनि जा क़तल थी चुका आहिनि। जेतोणीकि कुझु वक़्तु अॻु
इन्हनि ॿिन्ही धुरियुनि विच में सुलह कराइण लाइ मक़ामी जेके आहिनि सरदार चङा मुड़ुस उन्हनि कोशिशूं वरितियूं हुयूं ऐं सरदार रफ़ीक अहमद जमाली MNA दादू ऐं सरदार चाकर ख़ान शाहाणी ऐं आगा पीर रोशन अली शाह ऐं ॿियनि चङनि मुड़सनि सैयदनि विच में पई राजूणी करायो धुरियुनि में ऐं राजूणी फ़ैसिले में हिननि ॿिन्ही हिक ॿिए खे ॾोह ॾंड चटियूं भरे ॾिनियूं हुयूं ऐं पाक किताब ते सुलह कयो हो त जीअं इलाइक़े में अमुन थी सघे ऐं अदालतुनि ताईं बि हिननि हिक ॿिए खे केस लिखी ॾिना हुआ जेके गिरफ़्तार माण्हू थिया उहे बि बरी थी विया ऐं सुलह थी वियो हो राजूड़ी फ़ैसिले खां पोइ पर ही अचानक राति 9 बजे धारे अफ़सोसनाक वाक़ियो ॿीहर थियो आहे जंहिंमें शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में शदीद फायरिंग जे नतीजे में 3 ॼणा हिक ई वक़्तु क़तल थी विया आहिनि ॿुधायो पियो वञे त दादू खां इहे 3 ॼणा पंहिंजे ॻोठ वञी रहिया हुआ त लिकल हथियार बंदनि पंहिंजो मोर्चा बंदि थी हिननि जे मथां शदीद फायरिंग कई जदीद हथियारनि सां ऐं हू अस्पताल पहुचण खां अॻु ई माना त दम धणी हवाले करे छॾियो हिन वक़्तु सूरत हाल इंतिहाई छिकताइण वारी आहे इलाइक़े में छो त ॿिन्ही धुरियुनि जा घर हिक ॿिए जे ॻोठ आम्हूं साम्हूं आहिनि ऐं बार बार इहे दावाऊं कयूं वेंदियूं आहिनि चूंडियल नुमाइंदनि पारां पुलिस पारां त कबीलाई जेके खूनी जहिड़ा आहिनि उन्हनि जे करे इलाइक़े में अमुन थो थिए नथो थिए बदअमनी जी बाहि पखिड़िजे थी छो त उहे जेके रुपोश था थियनि उन्हनि जूं ज़मीनूं वीरान थी थियूं वञनि उन्हनि जा तइलीमी इदारा बंदि थी था वञनि ऐं उन्हनि जा जेके ज़मीनूं गैराबाद थी थियूं वञनि त हू बुख बदहाली जे तरफ़ वञनि था त यकीनन उहे रुपोश माण्हू ॾोह कनि था नंढा वॾा ॾोह कनि था चोरियूं फुरियूं थियनि थियूं इलाइक़े में जेके उते जा रहवासी आहिनि उहे आज़ार में अची था वञनि त पोइ उन खां बचण लाइ इहो इलाइक़े वासी चूंडियल नुमाइंदा राजूणी सरदार ऐं पुलिस इंतिज़ामिया दावा कंदी आहे त खूनी कबीलाई जहिड़नि खे रोकण लाइ सुलह ज़रूरी आहिनि छो त अदालतुनि में फ़ैसिलनि देरि पई थिए ऐं इंसाफ़ में देरि जे करे नाइंसाफ़ी पई थिए ऐं राजूणी फ़ैसिला करे उन्हनि खे सुलह कराए क़ुर शरीफ़ ते छा त करायो वञे थो पर ॿीहर जेके इहे जहिड़ा भड़की उथनि था उनजो कारण इहो ॿुधायो पियो वञे त इलाइक़े में हिक ॿिए ते ताना मेहणा ऐं ठठोलूं करण तां मामूली ॻाल्हियुनि तां चर्चनि भोगनि तां इहे मामला खूनी तकरारनि ताईं पहुची था वञनि त कल्ह बि अहिड़ो ई वाक़ियो असांखे नज़र आयो त इलाइक़े जे आस पास का कुकड़नि जी मेल हुई उन कुकड़नि जी मेल ते कुझु माण्हुनि कुकड़ हाराया कुझु माण्हुनि खटिया त उन तां ठठोलूं थियूं त हिननि खटियो आहे उन्हनि पंहिंजो ख़ुशी मल्हाई त उन तां थोरी थोरी ॻाल्हि तां अञा तां ऐं हिक ॿिए ते ठठोलूं करण तां ॿुधायो इहो पियो वञे त तेश में अची वियूं धुरियूं ऐं ही अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे त 3 माण्हू जेके आहिनि हिक ई वक़्तु मौत जी निंड सुम्हारिया विया आहिनि पर अञा ताईं इन वाक़िए जा गिरफ़्तार जवाबदार न थी सघिया आहिनि पुलिस इंतिज़ामिया सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे SSP दादू रिटायर कैप्टन सदाम हुसैन ख़ासकेली जो चवणु आहे त पुलिस पार्टियुनि पारां छापा हया पिया वञनि पर जवाबदार धुर जेका आहे घर ख़ाली करे फरार थी वई आहे अॻुवाट प्लानिंग कई आहे उन्हनि पंहिंजूं ज़मीनूं खपायूं आहिनि ट्रैक्टर खपाया आहिनि ऐं हू फरार थी विया आहिनि लॾो खणी त अहिड़ी सूरत हाल आहे त जवाबदार जॾहिं गिरफ़्तार नथा थियनि ऐं कानून ते अमल नथो थिए ऐं जंहिंजे करे इहे मामूल जेके खूनी कबीलाई जहिड़ा आहिनि जेके रुकिजी न आहिनि सघिया त न रुगो जहिड़ींदड़ धुरियूं पर आस पास जा जेके ॻोठाणा आहिनि इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जे लाइ बि परेशानियूं थियूं थियनि त उहे उन इलाइक़े में वञी नथा सघनि ऐं सिजल थिए खां पोइ पंहिंजे ज़मीनुनि में वञी नथा सघनि त किथां को फायर अची सघे थो त ही जेके हिन वक़्त ताईं इन ॿिन्ही धुरियुनि जा 8 माण्हू क़तल थी चुका आहिनि जिन में मज़हर जमादार जेको रिटायर आहे उन जा धुर जा 3 माण्हू क़तल थिया आहिनि शेर खान शाहाणी जा 5 माण्हू क़तल थी चुका आहिनि ऐं ॿुधायो इहो पियो वञे त जेको कुझु वक़्तु अॻु में रिटायर जमादार मज़हर शाहाणी खे क़तल कयो वियो हो हुनजे पुट सदाम शाहाणी जेको आहे पंहिंजे जवाबदार ॿियनि हथियारबंदनि सां मिली ऐं ही वाक़ियो कयो आहे ऐं ॿुधायो आहे त आउं पलव थो कयां पंहिंजे पीउ जो त ही अफ़सोसनाक वाक़ियो ॿुधायो इहो पियो वञे त रिटायर जमादार जे पलव में कयो वियो आहे ऐं हिक ई वक़्तु 3 माण्हू क़तिल थी चुका आहिनि उन खां पोइ धुरियुनि में हिकु दफ़ो ॿीहर छिकताइण वारी सूरत हाल आहे 2 धुरियूं जदीद हथियारनि सां मोर्चा बंदि आहिनि ऐं कंहिं बि वक़्तु ॿीहर इम्कानी जहिड़ो थी सघे थो इंसानी जानियूं ज़ाया थी सघनि थियूं
पुलिस इंतज़ामिया पारां ॿिन्ही ॻोठनि जे अॻियां पुलिस चौकियूं क़ाइमु कई वियूं आहिनि, पुलिस मोबाइलूं जेके आहिनि उते अलर्ट कयूं वियूं आहिनि, पर इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल बरक़रार आहे। अच्छा जी निज़ाम, जीअं तव्हां ॿुधायो त जेका पुलिस आहे, SSP दादू जेको मौक़िफ़ तव्हांखे ॾिनो आहे, सदाम हुसैन ख़ासकरी साहब, त धुरियूं घर ख़ाली करे फ़रार थी वियूं आहिनि, ऐं वरी तव्हां जीअं ॿुधायो पिया त धुरियूं हिक ॿिए जे साम्हूं बि बीठल आहिनि, त पोइ पुलिस, जीअं असां ॿियनि ज़िलनि में ॾिसंदा आहियूं, ख़ैरपुर में, सखर में, किथे बि अहिड़े क़िस्म जो को वाक़ियो, हिकिड़ो क़तल बि थींदो आहे त जवाबदार धुर जा घर रहिया वेंदा आहिनि, उन्हनि ते कार्रवाइयूं थींदियूं आहिनि, पुलिस चढ़ाई कंदी आहे, त हिते उहो असांखे ॾिसण में न पियो अचे। छा ही जेके धुरियूं आहिनि, का सियासी उन्हनि खे सपोर्ट हासिल आहे, ताक़तवर धुरियूं आहिनि, पुलिस कार्रवाई करण खां डिॼे पई, किबाए पई? बिल्कुलु इन ॻाल्हि में कंहिं हद ताईं वज़न आहे त इंतज़ामिया पुलिस पारां थींदो ई आहे त जॾहिं जवाबदार घर ख़ाली करे वेंदा आहिनि त उन्हनि जा घर बिल्डोज़ कया वेंदा आहिनि, ऐं उन्हनि जो जेको माल मता आहे उहो बि ज़ब्त कयो वेंदो आहे। ऐं सुबुह जेके इतला असांखे मिलिया त 12 मोबाइलनि में दादू पुलिस, मोंदर पुलिस, झलो पुलिस, फौजी पुलिस ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस तलब कई वई, सभई अहलकार उते पहुतल आहिनि, त उते जेके घर ख़ाली करे विया आहिनि जवाबदार, उन्हनि जे घरनि में भञरा ज़रूर असांखे नज़र अचे थी त भञरा थी आहे, पर घर जेके ड्राइण वारो अमल आहे, बिल्डोज़ करण वारो अमल आहे, उहो शुरू इन जे करे न थी सघियो आहे। त पुलिस ॿुधाए पई, पुलिस अमलदारनि जो, इंतज़ामिया जो इहो चवणु आहे त अञा ताईं वारसनि पारां का FIR दाख़िल न कई वई आहे। जॾहिं FIR में नामीनेट थींदा जवाबदार, उन खां पोइ लाॻापियल जेके अमलदार हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी, उन खां पोइ पुलिस पंहिंजो जेका कार्रवाई हूंदी कानूनी उहो कंदी, छापा लॻंदा ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में ईंदी। पुलिस इहो जवाब ॼाणाए रही आहे जवाज़ त FIR मालिक जेसि ताईं दाख़िल कराइनि त असां इन इंतज़ार में आहियूं। अच्छा निज़ाम, जी हिकिड़ो ॿियो अहम मामिलो आहे, जीअं तव्हां ॿुधायो त ही धुरियूं काफ़ी वक़्त खां हिक ॿिए सां जहिड़ींदियूं अचनि पियूं, ऐं हिन वक़्त ताईं 8 माण्हू क़तल थिया आहिनि, हिकिड़ी धुर जा 5 माण्हू, ॿी धुर जा 3 माण्हू मजमूई तौर ते क़तल थिया आहिनि। त हाणे एसि ताईं तक़रीबन, जीअं तव्हां ॿुधायो, तक़रीबन 20 कलाक गुज़री विया आहिनि, वाक़े जी FIR दाख़िल न थी आहे, त छा ईअं आहे त हाणे जेका ॿी धुर आहे जंहिंजा माण्हू मारिया विया आहिनि, उहा बि हाणे प्लानिंग पई करे त बजाए हिनजे, जीअं तव्हां ॿुधायो त अदालती सिस्टम, जीअं सभिनी खे असांखे ख़बर आहे त जेके केस आहिनि उहे सालनि ताईं हलंदा रहनि था, वक़्त सर जेको इंसाफ़ आहे उहो माण्हुनि खे नाहे मिलंदो, त माण्हू कानून हथ में खणंदा आहिनि अदालती निज़ाम जी सुस्त रवी जे करे। त छा हाणे तव्हांखे लॻे थो त जेका धुर आहे, मुतासिरा धुर जंहिंजा 3 माण्हू क़तल थिया आहिनि, त उहे केस दाख़िल करण बदिराए इहो सोचनि पिया, या अहिड़ी क़िस्म जी का प्लानिंग कनि पिया त हू जेको आहे ही जेके उन्हनि जा माण्हू मारिया विया आहिनि उन्हनि जो पलांद कनि? जी बिल्कुलु, अंदरूनी ज़रियनि खां जेका असांखे ख़बर मिली आहे त जेके मक़तूल धुर आहिनि उन्हनि जे जेके हिमायती माण्हू आहिनि या जेके वारिस आहिनि, उन्हनि जो कठ आहे, शाहाणी बिरादरी जा जेके हथियारबंद गॾु कया पिया वञनि, त हुननि पंहिंजो प्लानिंग जोड़ण जो अमल शुरू करे छॾियो आहे। ऐं अंदरूनी ज़रिया इहे ॿुधाइनि पिया शाहाणी बिरादरी जा त जेको राजूड़ी फ़ैसिलो थियो हुयो, त उन में रिटायर जमादार जेको मज़हर आहे शाहाणी, उनजो पुटु जेको हिन वक़्तु ॿुधाए पियो वञे मुख्य जवाबदार सदाम हुसैन, त उहो उन फ़ैसिले में शामिल न थियो हो। उनजे मिटनि माइटनि जेके उनजा बुज़ुर्ग आहिनि, पीरसन आहिनि, उन्हनि खे बार बार सम्झाइण जी कोशिशि कई त हू फ़ैसिले में हले, पर हुन अंदरूनी ज़रिया इहो ॿुधाइनि था त हुन इहो ई सोचे वरितो हो त पलान कंदुसि पंहिंजे पीउ जो। त हिन वक़्तु बि साॻी सूरत हाल असांखे नज़र अचे थी त जेके मक़तूल धुर जा जेके वॾा बुज़ुर्ग आहिनि, वॾी उमिरि जा माण्हू आहिनि, उहे कोशिशि कनि था त कानून हथ में न खणिजे ऐं FIR दाख़िल कजे ऐं कानूनी जेको आहे तरीक़ो इख़्तियार कजे। पर हुननि जा नौजवान कुझु असांखे मछरियल नज़र अचनि था त हू चाहिनि था त असां केस दाख़िल न कयूं ऐं असां पंहिंजो पलान कयूं। त अहिड़ी सूरत हाल, अफ़सोसनाक सूरत हाल ज़ाहिर पई थिए इलाइक़े में। कचे वारो इलाइक़ो मोंदर जेको तारीख़ी ॻोठ आहे, तारीख़ी शहर आहे कचे जो, उन में बदमनी जी बाहि जेका आहे कबीलाई घेड़े जे सूरत में भड़की थी आहे। त हंगामी बुनियादनि ते चूंडियल नुमाइंदनि, इंतज़ामिया ऐं पुलिस खे उपाउ वठणु घुरिजनि त जीअं वधीक इंसानी जानियूं ज़ाया न थियनि, छो त हिन वक़्तु जेके ॿिन्ही धुरनि जा नौजवान आहिनि उहे माना मछरियल नज़र अचनि पिया। इन जो सबबु इहो ई आहे त हिन वक़्तु ताईं को अञा केस दाख़िल न थी सघियो आहे। बिल्कुलु जी ठीकु आहे, तव्हां असां सां गॾु मौजूदु रहो, हिन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं।
सूरत हाल इहा आहे त हिन वक़्तु ताईं उते जेका आहे अमन अमान जी सूरत हाल बहितर न आहे ऐं धुरियूं हिन वक़्तु बि मोर्चा बंदि आहिनि त कंहिं वक़्तु बि ॿीहर खूनरेज़ी थी सघे थी, क़तल थी सघनि था। इंतिज़ामिया उते मौजूदु आहे, पर जीअं निज़ाम जेका सूरत हाल ॿुधाई उन मां महसूसु इहो पियो थिए त धुरियूं जेॾीमहिल बि चाहिनि जहिड़ो ॿीहर जेको आहे उहो शुरू थी सघे थो। पुलिस ऐं ज़िले इंतिज़ामिया खे खपे त इन मामले ते सख़्ती सां नोटिस वरितो वञे, वाक़े जो केस दाख़िल करे जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी खे यकीनी बणायो वञे। ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी रखंदासीं। हिते प्रोग्राम में टाइम थियो आहे हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, हाज़िर थियूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी रखंदासीं। ॻाल्हि कयूं पिया त सकरन वेझो सकरन शुगर मिल आहे जेका काज़ी अमन शहर जे वेझो आहे, उते मुबैना पुलिस मुक़ाबिलो थियो आहे जंहिंमें हिकु पुलिस एहलकार शहीद थियो आहे ऐं उनखां पोइ ॿिए हिकु मुक़ाबले में कुझु देरि खां पोइ साॻियनि जवाबदारनि सां पुलिस मौज मुक़ाबिलो थियो, जंहिंमें हिकु जवाबदार बि मारियो वियो आहे। हिन मामले जी बि जेका सूरत हाल छा आहे, कीअं हीउ वाक़ियो पेश आयो, राति देरि सां हीउ वाक़ियो थियो आहे। ॿियो हिकिड़ो मामिलो जेको दादू जे कच वारे इलाइक़े में तमामु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जिते हिकिड़ी धुर जा 3 माण्हू क़तल थिया आहिनि। असांजे सीनियर रिपोर्टर निज़ाम शेख जी असांखे ॿुधायो त शाहानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ही पुराणो तकरार आहे जेको ॿीहर भड़की उथियो आहे ऐं हिकिड़ी धुर ॿी धुर ते फायरिंग करे उन्हनि जा 3 माण्हू क़तल कया आहिनि। मारिजी वियलनि में 2 भाइर ऐं संदन भाइटियो शामिल आहिनि। ऐं टियों हिकिड़ो जेको मामिलो आहे उहो अमरकट प्रेस क्लब भरिसां हिकु नौजवान आहे जेको बेहोशी वारी हालत में हथ आयो ऐं अस्पताल में जॾहिं उनखे मुंतक़िल कयो वियो त उहो फौत थियो। गुज़िरियल ॾींहुं जेके वारिस आहिनि नौजवान जा, उन्हनि 5 कलाकनि ताईं लाश रखी धरणो हुयो। हीउ छा मामिलो आहे ऐं हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, पुलिस ऐं इंतिज़ामिया कहिड़ा उन्हनि जा जेके मुतालबा आहिनि उहे मञिया ऐं उन्हनि खां पोइ लाश जेका आहे उहा तदफ़ीन लाइ नियो वियो। लजपत माली असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि उमरकोट मां, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। महिरबानी लजपत, तव्हां वक़्तु ॾिनो। हीउ छा मामिलो आहे? गुज़िरियल ॾींहं खां हीउ मीडिया तोड़े सोशल मीडिया ते तमामु घणो हले पियो। नौजवान जी छा उमिरि आहे, डॉक्टरनि छा ॿुधायो आहे, वारिस कहिड़ो इल्ज़ाम पिया आणनि ऐं जंहिं धुर ते इल्ज़ाम लॻे पियो उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे? जी, उमरकोट प्रेस क्लब भरिसां जेको 25 साला गुलाम वल्द नूर मोहम्मद सोलंकी जेको राति देरि सां जेको आहे बेहोशी वारी हालत में चौकीदार खे मिलियो ऐं चौकीदार जेको आहे पुलिस खे फ़ोन करे इतला करे ॿुधायो। बाद में जेको पुलिस जेका आहे ए नौजवान खे जेका सिविल अस्पताल उमरकोट खणी वई, जिथे हुनजो इलाज पिणु हलंदड़ हुयो। इलाज जे दौरान जेको आहे उहो पिणु फौत थी वियो। जॾहिं त संदसि वारसनि जेको आहे जेको अहिड़ो इतला मिलंदे जेका आहे सिविल अस्पताल उमरकोट पहुता ऐं बाद में जेको आहे लाश खे पोस्टमार्टम बाद खणाए संदसि वारिस संदसि जिन में ॿारड़ा तोड़े सोलंकी बिरादरी जा जेके ॿुढड़ा ॿारड़ा ऐं औरतूं पिणु शामिल हुयूं। ऐं उन्हनि जो पिणु इहो चवणु आहे त असांजो जेको प्लाट आहे कॉलेज रोड ते उहो पिणु बीबला शाह वारनि जेको आहे ज़ोरी कब्ज़ो करणु चाहिनि था, उन्हनि जाली खाता ठाराया आहिनि ऐं असांजे नौजवान खे हिननि पिणु तशदुद करे मारे छॾियो आहे। इहो ॿुधाईंदो हलां त हुननि जे भाउरनि जेको अमीर बख्श सोलंकी ऐं मोहम्मद ख़ान सोलंकी पिणु अहिड़ो इल्ज़ाम सैयद हबीब शाह ते हयूं हो। जॾहिं त ॿी धुर जेका आहे साम्हूं हबीब शाह ऐं संदसि सोट इमाम हैदर शाह जो पिणु चवणु आहे त प्लाट जो तकरार त पंहिंजी जॻह ते आहे, पर असां माना अहिड़ो को बि वाक़ियो नाहे कयो। असां ते जेके इल्ज़ाम हया पिया वञनि इहो पिणु बेबुनियाद आहिनि। जॾहिं त 5 कलाक ताईं धरणो पिणु जारी रहियो ऐं धरणे में जेको आहे संदसि घर भाती जेके हिन जी जेका घरवारी हुई नूर जहां ऐं संदसि अमर जेका हुई उहा जेका आहे आमना पिणु बेहोश थी वियूं ऐं संदसि ज़ार कतार रोईंदियूं रहियूं। इहो ॿुधाईंदो आहे त बाद में जेको आहे DSP ऐं जेको सोलंकी बिरादरी जो जेको आहे सरदार ज़ुबैर अहमद सोलंकी ऐं PPMPA जेको आहे उमरकोट मां चूंडियल आहे सैयद अमीर अली शाह पिणु वाक़िया हंधि पहुता आहिनि, पिणु ॻाल्हियूं कयूं आहिनि त अवां सां इंसाफ़ थींदो। ऐं इहो पिणु ॿुधाईंदो हलां त हीउ जेको आहे सोलंकी बिरादरी ऐं सैयद बिरादरी में जेको आहे प्लाट जो जेको तकरार आहे इहो 6 महीना अॻु में थियो हुयो। प्लाट ख़ाली करण तां जेका पुलिस चढ़ाई कई हुई, जॾहिं त हबीब शाह जो इहो पिणु चवणु आहे त हीउ मुंहिंजे वालिद साहिबु जेको प्लाट जेको आहे ख़रीद कयो हो ऐं असांजा हिन वटि जेके कागज़ पिणु मौजूदु आहिनि। ऐं सोलंकी बिरादरी चई हिननि जेके आहिनि इहे जाली कागज़ ठाराया आहिनि। इहो पिणु ॿुधाईंदो हलां त पोस्टमार्टम रिपोर्ट में जेको डॉक्टर MLO आहे डॉक्टर कांजीमल खत्री पंहिंजी पोस्टमार्टम इब्तिदाई रिपोर्ट में इहो पिणु ॼाणायो आहे त संदसि जेको आहे नौजवान खे किथे बि तशदुद जो निशान वग़ैरह न आहे। हिनखे जॾहिं अस्पताल खणी आया हुआ
त हीअ नेम बेहोशी वारी हालत में हो ऐं हिन जो मौत जेको वाक़ई तिबी थियो आहे ऐं संदसि असां जेके जुज़ा जेके आहिनि केमिकल लेबॉरेटरी लाइ कराची उमाणे रहिया आहियूं। जी बिल्कुलु ठीकु आहे, वॾी महिरबानी लजपत। हिकिड़ो आख़िरी सुवाल तव्हां खां सम्झण जी कोशिशि कंदो त थींदो ईअं आहे त मुख़्तलिफ़ जेके माण्हू हुजनि था उहे मौक़े जो इंतज़ारु कंदा, जीअं तव्हां ॿुधायो त 6 महीननि खां इन्हनि जो कंहिं प्लाट ते बि तकरार हलंदड़ आहे, पर हीअ त वाज़े थी वियो जॾहिं शुरूआती पोस्टमार्टम ते नौजवान ते को तशदुद जो निशान ई न आहे त पोइ ईअं त न आहे त प्लाट जी मालिकी वारो मामिलो या प्लाट हासिल करण जे लाइ मुबैना तौर ते गैर क़ानूनी तरीक़े सां ॿी धुर ते जेको आहे दबाव विझण जे लाइ ईअं कयो पियो वञे? जी इहो पिणु ॿुधाईंदो हलां त जॾहिं त प्लाट जो तकरार 6 महीना अॻु में जेको कर खयो हुयो उन में जेको अॻूणे सूबाई वज़ीर जेको आहे सोलंकी बिरादरी जे घरनि में अची इहो पिणु उन्हनि खे जेको आहे औरतुनि खे पोतियूं उॾरायूं हुयूं ऐं चयो हो त आउं ईद खां पोइ ईद उल फितर खां पोइ जेको हिन जो पिणु फ़ैसिलो कंदुसि साईं सरदार शाह पारां, पर अञा ताईं जेको इहो फ़ैसिलो न थी सघियो आहे ऐं विच में इहो ई फ़ैसिलो रहिजी वियो आहे। उन जे करे जेको आहे जेका आहे सोलंकी बिरादरी जो जेको नौजवान जेको आहे चल मारे ॾींहुं जेको बाज़ार में माण्हुनि पिणु ॾिठो हुयो त इहे मातमी जलूस में हुयो ऐं थकावट जे करे जेको कंहिं माना प्रेस क्लब जे भर में थली ते वेही रहियो हो ऐं राति देर सां जेको आहे बेहोश थी वियो ऐं चौकीदार पिणु अहिड़ो इतला ॾिनो पुलिस खे ऐं पुलिस जेको आहे संदसि बेहोशी वारे हालत में खणी वञी अस्पताल दाख़िल कयो, जिते पिणु डॉक्टरनि हिन जो इलाजु कयो, पर इलाज दौरान ई फौत थी वियो। ऐं जॾहिं त सामी वारी धुर जेका आहे खेजराड़ी में जेको रहे थी सैयद बिरादरी हबीबुल्ला शाह इमाम हैदर शाह अहिड़नि इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त असां ते अहिड़ा बेबुनियाद इल्ज़ाम हणी असांजी साख खे मुतासिर कयो पियो वञे। जी बिल्कुलु ठीकु आहे, मामिलो अञा ताईं जेको आहे उलझल ई आहे। जीअं ॿुधाए पियो वञे त 6 महीना पहिरियां जीअं असांजा सीनियर रिपोर्टर लजपत माली ॿुधायो त प्लाट जो मामिलो सोलंकी ऐं सैयद बिरादरी जे विच में हलंदड़ आहे। गुज़िरियल राति ही नौजवान प्रेस क्लब भरिसां बेहोशी वारी हालत में मिलियो, जंहिंखे इलाज जे लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, उते संदसि इलाज बि कयो वियो, पर हू उन दौरान फ़ौत थी वियो। उनखां पोइ वारसनि लाश रखी 5 कलाकनि ताईं धरणो हुयो ऐं DSP ऐं सोलंकी बिरादरी जो जेको सरदार आहे ज़ुबैर सोलंकी ऐं PPMPA अमीर हैदर शाह उन्हनि वञी उन्हनि सां ॻाल्हियूं करे उन एहतजाज खे ख़तमु करायो। मामिलो बेसिकली हिकु प्लाट जी मालिकी तां आहे ऐं हिन मामले ते असांजे सीनियर रिपोर्टर ॿुधायो त सरदार शाह बि सोलंकी बिरादरी जे घर वञी इहो वाइदो कयो त हिन मामले जो फ़ैसिलो करायो वेंदो, पर अञा ताईं हिन मामले जो फ़ैसिलो नाहे करायो वियो। सिंध में अहिड़े क़िस्म जा नंढा नंढा मामला जॾहिं शुरू थींदा आहिनि, प्लाट जी मालिकी तां, घिटी में गुज़रण तां, पाणी जे वारे तां, कुझु मिंटनि जे पाणी जे वारे ते वधीक हुजण सां या बनो जो कुझु फिट हिक ॿिए ॾे वधण तां ही मामला शुरू थींदा आहिनि। ऐं जीअं निज़ाम शेख ॿुधायो त हिक ॿिए ते मज़ाक़ करणु या जेके मुक़ाबला असांजे ॻोठनि में थियनि था, कुकड़नि जा मेल या ॿिए कंहिं क़िस्म जा मामला, क्रिकेट जो मैच, उन्हनि तां हिक ॿिए ते खटण या हाराइण खां पोइ हिक ॿिए ते जेके ठठोल थींदा आहिनि, हिक ॿिए ते मज़ाक़ कयो वेंदो आहे, त हुनखां पोइ इहे ॻाल्हियूं शुरू थींदियूं आहिनि ऐं उन्हनि मामलनि खे वक़्तु हल न करण सबबु ही मामला एतिरे क़दुरु वधी वञनि था त उहे इंसानी जानियुनि जे ज़ियान ताईं पहुचनि था। ऐं न रुॻो हिकु ॿ माण्हू पर दर्जने माण्हू जेके आहिनि नौजवान हिन में क़तल थी वेंदा आहिनि। उनजो मिसाल दादू में शाहाणी बिरादरी जो जहिड़ो आहे। उनखां सवाइ रोज़ जी बुनियाद ते अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे रिपोर्ट थियनि था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा नंढा मसइला थियनि त इलाइक़े जा मुअज़िज़ या उन्हनि बिरादरियुनि जा जेके वॾा आहिनि उहे विच में पवनि, इन्हनि मामलनि खे फौरी तौर ते हल कराए वञे। उमरकोट वारो मामिलो बि हल तलब आहे। जीअं सरदार शाह साहिबु उन सां वाइदो करे आयो त हिन मामले खे ॿिन्ही धुरियुनि खे विहारे इन मामले खे ख़ुशि इसलूबी सां सुठे तरीक़े सां हल करणु घुरिजे। दादू वारे मामले में बि जेके धुरियूं आहिनि उन्हनि जो फ़ैसिलो थियो, पर जीअं ॿुधायो हुयो त जेको मक़तूल आहे पहिरियां जंहिंखे क़तल कयो वियो हुनजो पुटु सदाम जेको आहे शाहाणी उहो फ़ैसिले में न वेठो हो ऐं हुन ई जेको आहे ही जेको आहे वाक़ियो कयो आहे। जीअं ॿुधाए पियो वञे त हिन वाक़िए में जेके 2 भाइर ऐं उन्हनि जो भाइटियो क़तल थियो आहे त उनमें सदाम शाहाणी मुलविस आहे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जॾहिं फ़ैसिला कराया वञनि त ॿिन्ही धुरियुनि जी मुकमल रज़ामंदी सां उहे फ़ैसिला हुजनि त जीअं उन्हनि फ़ैसिलनि ते सही तरीक़े सां अमल कराए वञे। हिकु जेको मामिलो काज़ी अहमद भरिसां थियो आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ममताज़ जतोई असांजा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। ममताज़, ही छा वाक़ियो आहे ऐं ही जेके ॾोहारी आहिनि किथां विया पे, पुलिस उन्हनि जो किथां खां पीछो कयो ऐं हिन वक़्त ताईं जेके आहिनि उहे छा इतला आहिनि? पुलिस जेको एहलकार आहे जेको पहिरीं बि आहे उहो कीअं शहीद थियो ऐं उनखां पोइ ॿुधाए पियो वञे त ॿियो मुक़ाबिलो थियो आहे जंहिंमें हिकिड़ो ॾोहारी मारिजी वियो आहे। पुलिस दावा पई करे त उनजो क्रिमिनल रिकॉर्ड में मौजूदु आहे। हिन जेको वाक़ियो आहे समूरो उनजा तफ़सील ॿुधाइजो।
उन काज़ी अहमद लॻ राति देरि सां छकण शुगुल मिल स्टाफ वटि काज़ी पुलिस ऐं फौरन में मुबैना मुक़ाबले दौरान काज़ी पुलिस थाणे जो पुलिस एहलकार पहिरीं मोहम्मद हसन खोसो जेको वेठल ॻोठु मोहम्मद राहू जो आहे उहो शहीद थी वियो हो। काज़ी अहमद पुलिस जेको मुक़ाबले दौरान हिकु जवाबदार गुलाब शाह धनी बख़्श शाह खे मारने जी पिणु दावा कई आहे। SHO काज़ी अहमद बशीर चांडियो राब्तो करण ते ॿुधायो त असांखे राति देरि सां काज़ी अहमद लॻ छकण शुगुल में 3 नामालूम मोटरसाइकिल सवार जेके खोरू हुआ उहे खुर जे इरादे सां उते बीठल हुआ। पुलिस खे जंहिंमहिल पुलिस खे पहुची इतला ते पुलिस खे फरार थियण जी कोशिशि कई। पुलिस सम्झ पोयां ॻाल्हि हुई पहिरां खणी जवाबदारनि खे जेको सो घेरो कयो वियो त पुलिस खे ॾिसी करे उन्हनि जवाबदारनि फायरिंग करे ॾिनी जंहिंमें सरकारी पहिरीं आहे पुलिस एहलकार काज़ी अहमद जो मोहम्मद हसन जेको उते शहीद थी वियो। जेके खोरू हुआ उहे फायरिंग कंदा कमनि जे फ़सुल में जेको सो उते फरार थी लिखी वेही रहिया हुआ। पुलिस जेका नफ़री वधीक जेका ज़िले जी उहा तलब कई वई हुई उन सां उते घेरो कयो वियो हो। जेको फजर जो ॾींहं जवाबदारनि जेको सो पुलिस ते जेको फायरिंग कई पुलिस सां मुक़ाबिलो कयो जंहिंमें गुलाब शाह पुट धनी बख़्श वेठल वसन शाह ॻोठ जो जेको आहे उहो उते मारिजी वियो। ॿ जेके खोरू हुआ उहे फरार थिया। ॾिसो आहे त हिकु खोरू जेको आहे जेके फरार थिया हुनमें खोरू ज़ख़्मी थियल आहे जंहिंखे पंहिंजो जेको साथी हो उहो खणी फरार थी वियो आहे। होॾां सरकारी जेको पहिरीं आहे मोहम्मद हसन जेको शहीद थी वियो हुनजी जनाज़ा नमाज़ अॼु जेको सो नवाब शाह जेको SP ऑफिस में उते अदा कई वई जंहिंमें DIG आहे नवाब शाह फैसल बशीर मेमण SSP समीर नूर चन्ना डिप्टी कमिश्नर अब्दुल समद निज़ामानी समेत जेके वॾे अंग में पुलिस एहलकार जेके डिपार्टमेंट ऑफिसर आहिनि ॿियनि उते जेको जनाज़ नमाज़ में जेको शिरकत कई शहीद एहलकार जो मड़ आहे उहो ॻोठु मोहम्मद राहू आंदो हुयो जिते 2:30 वॻे जेको उते जनाज़ नमाज़ अदा कई वई जंहिंमें वॾे अंग में उते जा मौजूदीन उते जा जेके इलाइक़े जा चङा मुस्लिम शिरकत कई। उन खां पोइ उन जेको सो उते क़ब्रिस्तान आहे आलम शाह में उनजी तदफ़ीन कई वई आहे। जो चवणु हो त जेके ॾोहारी आहिनि उनजे पोयां जेको सो पुलिस जल आहे ऐं उनजा पेरा अञा ताईं खयां पिया वञनि। होॾां काज़ी अहमद जेको जवाबदार आहे मुबैना पुलिस जी फायरिंग में मारिजी वियो। गुलाब शाह उनजो पीउ सन पीउ आहे धनी बख़्श शाह जेको काज़ी अहमद अस्पताल पहुतो पंहिंजे पुट जो लाश वसूल करण लाइ। उते हुन ॿुधायो त मुंहिंजे पुट खे असांजा मुखालिफ़ जेके आहिनि उहे राति जो 11 बजे सजाद शाह रहमान शाह ऐं ॿ मरी बिरादरी ज़ात जा माण्हू ॿुधाए पियो उहे घरां वठी विया हुआ। सुबुह जो उन्हनि असांखे ॿुधायो त तव्हांजो पुटु पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। हिन चयो त पुलिस वॾो ज़ुल्म कयो आहे। पूरो मुक़ाबिलो ॼाणे मुंहिंजे पुट खे मारियो वियो आहे। जांच करे जेका असां इंक्वायरी कराई वञे शफ़ाफ़ हुन में जेको सो असां सां इंसाफ़ कयो वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो काज़ी अहमद क़ौमी शाहरा ते 5 मेल वटि हफ़्तो अॻु सटण पुलिस थाणे जी हद में जेको सो जवाबदारनि ॾींहं जुठे जो खुर दौरान गोलियूं उन ॻोठु बिलावल राहू जो रहवासी नौजवान नूरताज राहू खे क़तल करे फरार थी विया हुआ। हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि उन जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। काज़ी अहमद फाल्के जे अंदरि जेका बदअमनी आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा उहा हिन वक़्तु तमामु घणी इंतिहाई चोट चढ़ियल आहे। पुरूं चोरियूं धाड़ा बि जेके आहिनि उहे रोज़ जो मामूल बणियल। SHO ॿुधायो त जेको जवाबदार मारिजी वियो आहे गुलाब शाह उन मथां काज़ी अहमद थाणे ते पुरनि चोरियुनि जा 6 खां वधीक जेके उहे केस दाख़िल थियल आहिनि जंहिंमें कुझु सरकारी जेको सो तौर उहे केस दाख़िल थियल आहिनि। वधीक जेके 2 खोरू फरार थिया आहिनि उन्हनि जे पोयां सर्च ऑपरेशन कयो वियो आहे ऐं उन्हनि खे बि इंशाअल्लाह जल्द चए थो पंहिंजे अंजाम ताईं पहुचायो वञे। जी बिल्कुलु ठीकु आहे, वॾी महिरबानी मुमताज़ जतोई काज़ी अहमद मां तफ़सीली तौर ते ॿुधायो त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो। पहिरियां पुलिस जॾहिं पुलिस जो ई मौक़िफ़ आहे त जवाबदारनि जे पोयां पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई त जवाबदारनि जी फायरिंग में पुलिस एहलकार जेको पहिरीं बि आहे मोहम्मद हसन खोसो उहो शहीद थियो ऐं उनखां पोइ ॿियनि थाणनि जी पुलिस तलब कई वई ऐं उनखां पोइ ॿीहर मुक़ाबले में हिकु ॾोहारी गुलाब शाह मारिजी वियो। ॿिए तरफ़ मारिजी वियल ॾोहारी जे वालिद पुलिस ते इल्ज़ाम लॻायो आहे त उन्हनि कूड़ो मुक़ाबिलो कयो आहे जॾहिं त पुलिस तरफ़ां ॿुधायो वियो आहे त मारिजी वियल ॾोहारी जो क्रिमिनल रिकॉर्ड बि मौजूदु आहे। ॾिसणो ई आहे त हिन वाक़े जी IG सिंध जेको आहे उहा रिपोर्ट बि तलब कई आहे DIG नवाब शाह खां, पर हिन वक़्त ताईं छा हिन में अॻभराई थी आहे उनखे ॾिसणो आहे। जेकॾहिं वाक़े में को झोल आहे या किथे पुलिस का अहिड़ी क़िस्म जी का हरकत कई आहे त उनखे बि उनजी बि इंक्वायरी थियण जी ज़रूरत आहे। उमरकोट मामले में ख़ासि करे जीअं लजपत माली ॿुधायो त सरदार शाह हुन सां वाइदो करायो त चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उन्हनि खे
विच में अचण जी ज़रूरत आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि खे विहारे उन्हनि मामला ख़ुशि असलूबी सां हल करण जी ज़रूरत आहे। ॿिए तरफ़ दादू वारे मामले जे लाइ ॿीहर मां इहो चवंदुसि त अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ सभ खां वधीक जो किरदारु आहे उहो इंतिज़ामिया खे करणो पवंदो। पुलिस ऐं ज़िले इंतिज़ामिया इन्हनि मामलनि खे उनखे सीरियस वठणो पवंदो। ख़ासि करे जेके बि माण्हू क़बीलाई दहशतगर्दी में शामिल आहिनि, माण्हुनि जे क़त्लेआम में शामिल आहिनि, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी का बि रिआयत न मिलणु घुरिजे। भले केतिरा बि फ़ैसिला थियनि पर सरकार खे उन्हनि केसनि जी पैरवी करणु घुरिजे। कंहिं बि माण्हू जे क़त्ल में जेको मुलविस माण्हू आहे उनखे सज़ा लाज़मी तौर ते मिलणु घुरिजे त जीअं उहे माण्हू अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि में ॿीहर मुलविस थियण जो सोचनि बि न। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त। अलाह।